माहवार मैगज़ीन हमसरी हैदराबाद शुमारो जून 2001 सिलसिलो अदब तारीख़ ऐं समाजियात पेश ख़िदमत है मंजूर अली कुंभर जी तहरीर। थर जी वारियासी भिटुन सां इश्क कंदड़ एक अमर किरदार। आवाज़ साकिब बबड़ो। थर जंहिंखे जाहिलियत जा लक़ब ॾेई केतिराई ॾात धणी ऐं सरकारी अदीब पंहिंजे ज़ाती मुफ़ाद हासिल करण लाइ मनफ़ी राया ॾींदा रहिया आहिनि। उन थर जी भिटुनि ते केतिरनि ई अमर किरदारनि जन्म वरितो आहे, जिन खे न सिर्फ़ तारीख़ पर थर जी भिटुनि वॾी सिक ऐं फ़ख़्र सां पंहिंजे सीने ते कंहिं तमग़े वांगुरु सजाए रखियो, जंहिंमें थर जी वारियासी भिटुनि जे ख़ुश्क ज़रड़नि सां पंहिंजी ज़िंदगीअ खां हज़ार दफ़ा वधीक मुहब्बत कंदड़ हिकु अज़ीम इंसान फ़क़ीर मुक़ीम कुंभार जो नालो सर फ़हरिस्त आहे। संदसि जन्म 1948 में थर जी भड़बांग भिटुनि जी हंज में मौजूद हिकु नंढड़े ॻोठ में थियो। इन फ़क़ीर मंश इंसान पंहिंजी सम्झ वारे दौर जी शुरूआत में ई पंहिंजा सभई ज़ाती कम छॾे पंहिंजे राज भाग जी भलाई ऐं बहितरीअ लाइ पंहिंजी ज़िंदगी वक़्फ़ करे छॾी। उन फ़क़ीर इंसान पंहिंजी अणहूंद हालतुनि सां मुहाॾो अटकाईंदे बि हार न मञी, बल्कि ॾुखियुनि हालतुनि जो मुक़ाबिलो कंदे तारीख़ में थर जी अहिड़ी त मिसाली सहायता कई जो अॼु बि थरवासी संदसि शख़्सियत ऐं किरदार खे विसारे नाहिनि सघिया। हिन फ़क़ीर मंश इंसान थर जे ज़र्रे ज़र्रे सां बेपनाह मोहब्बत कई। संदसि जिस्म जी रग रग में थर सां मुहब्बत जो दास्तान रूमीअ वांगुरु रक़्स करे रहियो हो। संदसि मन मारूड़नि लाइ पल पल तड़पंदो रहंदो हो। संदसि जाखोड़ पंहिंजे ज़ाती मफ़ादनि खां हटी करे सिर्फ़ सहराए थर जे उन्हनि भिटकियल माण्हुनि लाइ हूंदी हुई, जेके पंहिंजे बुनियादी हक़नि लाइ बि सरकार खां ईअं हथ पखेड़े पंहिंजा हक़ घुरी रहिया हुआ, ॼण उहे का ख़ैरात घुरंदा हुजनि। हिन फ़क़ीर मंश इंसान पंहिंजनि महदूद वसीलनि मां बि केतिरनि ई ज़रूरतमंदनि ऐं बेसहारनि जी माली सहायता कई। पंहिंजी ज़िंदगीअ खे देस धणियुनि जी मदद लाइ वक़्फ़ करे छॾियो। संदसि मुहब्बत भरे किरदार थरवासियुनि खे एतिरो मजबूर कयो जो हू संदसि मदाह थी परे परे खां कही अची संदसि फ़क़ीराणे तॾे ते मुहब्बत जूं महफ़िलूं मचाईंदा हुआ। इहो ई सबबु आहे जो अॼु जे मसरूफ़ तरीन दौर में बि संदसि सालियानी वरसीअ जे मौक़े ते संदसि हज़ारे चाहींदड़ सिंध जी कुंड कड़छ मां कही अची थर जे कस वारे इलाइक़े जे हिकु नंढड़े ॻोठ निहटु में संदसि जाखोड़ ऐं जिदोजहद खे सलाम कंदे खेसि यादि कंदा आहिनि ऐं खेसि मुहब्बत मां मञता ॾींदा आहिनि। इन फ़क़ीर मंश दुनिया जो दौरो 17 मई 2012 में पूरो कयो ऐं हिन फ़ानी दुनिया खे अलविदा कंदे हलियो वियो। थर जे मारूड़नि जी दिलियुनि में अॼु बि ही फ़क़ीर ज़िंदा आहे। हमसरी मैगज़ीन में शाया थींदड़ मवाद खे हासिल करण लाइ जेकर अव्हां असांजे YouTube चैनल हमसरी सिंध खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो, शेयर करियो ऐं हा बेल आइकन ते क्लिक करण हरगिज़ न विसारींदा त जीअं असांजो ईंदड़ मवाद सभिनी खां पहिरीं अव्हां ताईं पहुचे।